ही हर साल असां कयूं था। उन जो मक़सदु आहे त पंहिंजी ॿोली, पंहिंजे कल्चर, पंहिंजी सकाफ़त खे प्रमोट कजे। अव्हां जे साम्हूं किताबनि जा स्टॉल अव्हांखे नज़र ईंदा, कल्चरल स्टॉल अव्हांखे नज़र ईंदा, हथ जे हुनर खे हथी मिले पई, किताब जेके आहिनि उहे विकिरो थियनि पिया। जेको असांजो लास्ट फेस्टिवल थियो हो, उन में 3 ॾींहंनि में 18 लख जा किताब सेल थिया हुआ। त हिकिड़ो इहो बि जेको पॉज़िटिव साइन आहे। ॿियो इहो त उहे माण्हू जिन खे अव्हां पसंदि कयो था, अव्हांजो राइटर आहे, पसंदि जो शाइर आहे, अदीब आहे, हिस्टोरियन आहे, एक्टर आहे, उन्हनि सभिनी खे तव्हांखे हिकिड़ो प्लेटफॉर्म मिले थो जिते वञी तव्हां ॿुधी सघो था, उन्हनि सां सेल्फी कढाए सघो था, उन्हनि सां मिली सघो था। माण्हुनि ऐं उन्हनि अदीबनि ऐं दानिशरनि विच में जेको गैप आहे उनखे ख़तमु करण में ही सिंध फेस्टिवल जेको आहे उनमें इलाही घण पासा जी मौज़ूअ ते गुफ़्तगू थिए थी। उनमें मुख़्तलिफ़ जेके आहिनि पूरे पाकिस्तान में जा जेके माण्हू उनमें शिरकत कनि था, नौजवाननि खे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मुख़्तलिफ़ हवालनि जो मुख़्तलिफ़ ओपिनियन मिले थो ऐं हिकिड़ी तमामु हेल्दी एक्टिविटी आहे। असां पहिरें ॾींहं खां वठी उनजी सपोर्ट कई आहे, असां हिसो रहिया आहियूं सिंध फेस्टिवल जो ऐं अॻिते बि कल्चर डिपार्टमेंट सां गॾु रहंदो। पर ख़ुशाइंद ॻाल्हि इहा आहे त अॼु आर्ट्स काउंसिल में सिंध फेस्टिवल ही मुनक़िद थियो आहे ऐं आर्ट्स काउंसिल खे केतिरे वक़्त खां वठी सिंधी माण्हुनि जी एंट्री या सिंधी लेखकनि जी, राइटरनि जी, ॿियनि जी जंहिंजी ज़रूरत हुई उहा अमन शाह साहिबु उनखे पूरो कयो आहे। अमन शाह साहिबु जसल आहे त हुन ओन कयो आहे, छो त कराची सिंध जो हिसो आहे ऐं अणटुट हिसो आहे। असीं कराचीअ खे ईअं सम्झूं था जीअं पार्टीशन खां पहिरीं जीअं चवंदा हुआ त तूं शेख अयाज़ चयो झिलमिलाईंदड़ कराची, तूं रोशनियुनि जा गीत ॻाईंदड़ कराची। त उहा कल्ह बि सिंध जी कुंवार हुई, अॼु बि सिंध जी कुंवार आहे। कराची शहर में एॾे वॾे पैमाने ते ऐं उनजो दाइरो रुगो अदब ताईं महदूद न आहे, पर अदब, समाज, सियासत, ॿिया सभु शोबा ज़िंदगी जा ऐं सॼे मुल्क मां अचनि था माण्हू उन में ऐं नौजवान तमामु वॾे पैमाने ते थो। त मुंहिंजे ख़्याल में अहिड़े क़िस्म जा जेके मेड़ आहिनि उहे अॼोके दौर में बहितर किरदार अदा कनि था। नौजवाननि खे सुजाॻी ॾियण में, बुनियादी सुवालनि ते डिस्कोर्स पैदा करण में ऐं हिकिड़ो मुतबादिल जेको नुक़्ते नज़र आहे उनखे उभारण में। त मुंहिंजे ख़्याल छो त अॼुकल्ह मेन स्ट्रीम मीडिया इहो कुझु कोन थी करे ऐं उन ते इहे बहस कोन था थियनि। त इन करे हीअ जेके पब्लिक स्पेसिस आहिनि इन्हनि में इहे सभु मौज़ू अचनि था ज़ेर बहस। कराची में जहिड़ो हिकु रेगुलर फीचर थींदो वञे पियो ऐं अॼु चोथों सिंध लिटरेचर फेस्टिवल आहे। कल्चर डिपार्टमेंट पहिरें ॾींहं खां वठी हिन फेस्टिवल सां गॾु आहे ऐं असां चाहींदासीं त फेस्टिवल अञा वधीक बहितर तरीक़े सां हिन खां बि ख़ूबसूरत तरीक़े सां कयो वञे। उन सिलसिले में असां पूरो सहकार कंदासीं ऐं हिकु तमामु सुठी ॻाल्हि आहे त अॼु आर्ट्स काउंसिल में थिए पियो ऐं आर्ट्स काउंसिल में हिन क़िस्म जी चहल पहल, हिन क़िस्म जो माहौल, सिंधी लिटरेचर, सिंधी ॿोली ऐं उनखां अलावा सिंधी ड्रामा वग़ैरह अॼु थियनि पिया त हिकु इंतिहाई ख़ुशि आइंद क़दम आहे। तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त कराचीअ में हिन क़िस्म जा सिंधी अदब जे पस मंज़र में या सिंध जी सकाफ़त जे पस मंज़र में अहिड़ा इवेंट्स थियनि, इहो असां सभिनी जे लाइ हिकिड़ी फ़ख्र जी ॻाल्हि आहे। कराची सिंध जी दिलि आहे, कराची सिंध जी जान आहे। अहिड़ा इवेंट्स उते सॼो साल हलणु घुरिजनि ऐं जेको बि करे, जंहिं बि ॿोलीअ जो ॻाल्हाईंदड़ करे, सिंधी ॻाल्हाईंदड़नि खे हर इवेंट में वञणु घुरिजे त जीअं असां हिन शहर खे पंहिंजो करे। सिंध लिटरेचर फेस्टिवल ही चोथों असांजो फेस्टिवल आहे, चोथों एडिशन आहे। उनखां अॻु 3 थी चुका आहिनि ऐं हिन भेरे पोएं भेरे असीं न करे सघियासीं पेंडेमिक सिचुएशन जे करे, पर हिन भेरे असीं वरी कयूं पिया ऐं उहे रौनकूं बहाल करण जी कोशिशि कयूं पिया जंहिंमें सभिनी जो साथ असांखे हमेशह जीअं घुरिबल हूंदो आहे। उनमें मीडिया जो बि साथ तमामु घणो ज़रूरी आहे, तमामु घणो बुनियादी हुजे थो। उन सां गॾोगॾु जेके बि माण्हू आहिनि, जेके ऑडियंसिस हिते अचनि था परे परे खां ऐं जेके असांजी लाइव नशरियात हले थी मुख़्तलिफ़ पेजिस वसीले असांजे, उन्हनि जे थ्रू बि पार्टिसिपेट कनि था। माना ॾिसी हिकिड़ो ॾींहुं गुज़रे थो, ॿियो ॾींहुं गुज़रे थो त उहो फेस्टिवल जा डिटेल्स वठणा हुजनि या स्पीकर्स जे हवाले सां पंहिंजी ॼाण खे वधाइणो हुजे, कुझु एड करणो हुजे, त तमामु सुठी सपोर्ट असांखे रहे थी व्यूअर्स जी। सकाफ़त खे उजाड़णु इहो क़ौम खे ॼाणण जे बराबरि आहे। यकीनी तौरु उन जा नेगेटिव पहलू बि थियनि था, पर उन जा पॉज़िटिव पहलू तमामु मुस्बत पहलू तमामु घणा आहिनि ऐं हिन जो असरु सिर्फ़ु कराचीअ में न आहे, हिन जो असरु सॼी सिंध में पवंदो ऐं असां 72 सालनि खां इन सकाफ़त खे आबियारी करण जे लाइ त वादीअ सिंध जी सकाफ़त जी आबियारी थियण खां सवाइ हीउ मुआशिरो सुलझी नथो सघे, हुन जा मॉरल वैल्यूज़ नथा अची सघनि, हुन जा
इथिक्स नथा जुड़ी सघनि। मां सम्झां थी त कराची सिंध जी गादी वारे हंधि हुअण जी हैसियत में इहो डिज़र्व थो करे त उते जेके आहिनि से ख़ासि तौर ते सिंधी अदब, सिंधी इन कल्चर ऐं सिंध खे रिप्रेज़ेंट कंदड़ जेके असां फेस्टिवल्स थियणु खपनि। तव्हांखे यादि हूंदो त कुझु वक़्तु समुंड जे हवाले सां बि हिकिड़ो फेस्टिवल थियो हुयो, कुझु कल्चरल फेस्टिवल थियनि था, पर हीअ सिंधी लिटरेचर जे हवाले सां, सिंध लिटरेचर जे नाले सां, सिंध लिटरेचर जो मतिलबु आहे त हिन में पूरी सिंध जी, कुल्ली सिंध जी जेका असां हिन में रिप्रेज़ेंटेशन थिए थी, त मां सम्झां थी इहो तमामु सुठो जेको आहे सो क़दम आहे। ऐं सम्झां थो त हीअ मेले जी जेकी शुरूआति 4 साल पहिरीं पई, तमामु सुठी हिकिड़ी शुरूआति आहे। त असांजे समाज में पढ़ण जी या अदब सां ताल्लुक़ु ज़माने खां ख़तमु थी चुको आहे ऐं शुक्र इहो आहे त सिंध जे अंदरि एज़ कम्पेयर टू ॿियनि सूबनि जे असां वटि वरी बि माण्हुनि जो वास्तो रहियो आहे किताबनि सां। ऐं हीअ जेके कनि पिया प्रोग्राम पुठियनि 4 सालनि खां, इन्हनि इहा ई शइ जी शुरूआति कई ऐं अहिड़ा ॿिया बि मेला थियनि था, पर हींअर वरी पुठिएं साल मूं शायदि कोन करे सघिया आहे। इन साल कयो अथनि ऐं सम्झां तमामु सुठो आहे ऐं अहिड़ा थियणु खपनि। इन सां माण्हुनि जी अदब सां वग़ैरह सां दिलचस्पी वधंदी। मां सम्झां थो त हीउ हिकिड़ो तमामु ज़बरदस्त कमु आहे जेको सिंधी ॿोली ऐं अदब खे अॻिते वठी वञे थो ऐं उन्हनि जे लाइ तरक़ीअ जा नवां दर खोले थो, छाकाणि त अदब जेको आहे उहो कंहिं बि ॿोली ऐं क़ौम जी हिकिड़ी सुञाणप हूंदो आहे। सिंधी ॿोली दुनिया जे क़दीम ऐं तारीख़ी ॿोलियुनि मां हिकिड़ी आहे, हज़ारे वरे पुराणी जंहिंजी शानदार हिकिड़ी सकाफ़त आहे असांजे सिंध जी। ऐं सिंध लिटरेचर फेस्टिवल जेको आहे इहो हर साल जेको कामयाबी सां थी रहियो आहे ऐं हिकिड़ी जेका अहम ॻाल्हि आहे असांजे हिन सिंध लिटरेचर फेस्टिवल जी, उहो क्राउड आहे। तव्हां ॾिसी सघो था त कराची सिंध जो गादी वारो शहर आहे, मेट्रोपॉलिटन सिटी आहे, इन में सिंधियुनि जो ई मेड़ थियणु गॾिजणु इहा ॻाल्हि जेका हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। इन सां असांजो जेको आहे सो नयूं जेके हाकारी रुख आहिनि उहे बि नज़र अचनि था। ऐं सम्झां थी हिकिड़ी सुठी स्पेस आहे ख़ासि तौर ते उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके सिंध जे कल्चर लिटरेचर सां प्यारु कनि था। ऐं हीअ 4थों लिटरेचर फेस्टिवल आहे जेका सिंध जे उन्हनि साथियुनि जी। ऐं सम्झां थी त सारा जोगी हिकिड़ी कोशिशि आहे त अदीबनि खे, शाइरनि खे, सभिनी खे हिकिड़ी जाइ ते गॾु कजे ऐं उन सां गॾोगॾु सिंधी सिविल सोसाइटी हुजे या उर्दू सिविल सोसाइटी हुजे, उनखे हिकिड़ो मौक़ो ॾिजे त हू पंहिंजे कल्चर जे हवाले सां हिक ॿिए सां इंटरेक्ट कनि ऐं हिक ॿिए खे सम्झनि, हिक ॿिए जी ॿोलीअ जे हवाले सां जेको आहे सो अॻियां वधनि ऐं ॿोलियुनि खे फ़रोग़ ॾियनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk